नाज़रीन मदई टाउन पारा मदई जी जे नाके वारे मीरानी महल में RO प्लांट जो इफ्तिताह ज़िले शिकारपुर के चेयरमैन सरदार ज़ुल्फ़कार ख़ान कमारियो ऐं मदई जी टाउन के चेयरमैन सरदार दादा नजब ख़ान कमारियो गॾिजी करे इफ्तिताह कियो। हिन वक्त सरदार ज़ुल्फ़कार ख़ान कमारियो रिबन कटे RO प्लांट जो इफ्तिताह करे रहियो आहे। नाज़रीन मदई जे में नाके वारे मीरानी महल में RO प्लांट जो इफ्तिताह ज़ुल्फ़कार ख़ान कमारियो जिन कयो। अचो तो इन हवाले से मदई जी टाउन के चेयरमैन नजब ख़ान कमारियो का पुछो। पूरे शहर में 5 RO प्लांट की ज़रूरत है। ही असां ॿियो स्टार्ट कयो असांजे ऐं असांजे मंजर जो पानी एतिरो ख़राब थी वियो हो जो पीअण जे लाइक़ त छा पर उन मां चांहि बि न पई थिए जेके असां पंहिंजो सिंधीअ में तजुर्बो चांहि वारो कंदा आहियूं उहो बि न पियो थिए। हाणे हिन जे इन सां इहो फ़ाइदो आहे त RO प्लांट हिकिड़ी केमिकल असां हिते यूज़ कयूं था पिया जेका हिन कोड़े पाणीअ खे मिठो पाणी कंदी ऐं उन में जेको सेंखे जो रेशो आहे उन खे 95% घटि कंदी। हिन में स्टोरेज जे हवाले सां त हे पियो हलंदो मुंहिंजो जेतिरो हलंदो भले सॼो ॾींहुं हलंदो सॼो ॾींहुं माण्हू पाणी खणनि पर हिकिड़ो एमरजेंसीअ जे लाइ जेकॾहिं मुंहिंजी बिजली बंदि थी वञे या कोई अहिड़ो मसइलो थिए थो को माण्हू अचे थो पियो त उन जे लाइ बि तक़रीबन जेके बि मुंहिंजो आहिनि टैंकियूं 15,000 मुंहिंजे लीटर जूं आहिनि। हाणे बिजली जो असां वटि शेड्यूल आहे उन बिजलीअ जे टाइम में सॼो पाणी साफ़ु करे स्टोर करे रखंदा। 15,000 लीटर हिकु महीनो न ख़तमु थींदो उहो 2-3 कलाकनि जे लाइ आहे। वरी जीअं बिजली ईंदी त वरी 15,000 10,000 हे तयारु करे वरी रखी छॾींदा जंहिंमें माण्हू अचे पंहिंजे टाइम ते मुंहिंजो अचे पाणी भरींदा। तराई पुल आहे उते जेको लॻल हैंडपंप आहे उतां पाणी भरींदे नज़र अचनि था पर हिते जेको आहे उहो RO प्लांट ते नथा माण्हू अचनि पाणी उहो मुंहिंजो इन जे करे आहे जो असां तव्हां सभु ॻोठाणा माण्हू आहियूं न असां जर जे पाणीअ खे वधीक अहमियत ॾींदा आहियूं त भई मुंहिंजो जर जे पाणी में वधीक ताक़त आहे वधीक उन में पर अॼुकल्ह हर माण्हू ॾिसो था मिनरल वाटर जी बोतल हथ में आहे उहो ई मिनरल वाटर वारो हे पाणी आहे जंहिंजे करे कुझु असांजे वटि हे आहे ॻोठाणी एरिया ॻोठाणा माण्हू हिते वेठा आहिनि उहे जर जे पाणीअ खे अहमियत ॾियनि था पर असांजो RO प्लांट हो बि फुल टाइम हलंदो आहे ऐं इनशाला तव्हां जॾहिं न हुयो त हितां जो माण्हू वाराए थो ई पाणी भरणु ईंदो हाणे आहे त तव्हां ॾिसंदो हिन ते उहा ई रश हूंदी। जेको तराई पुल ते जेको हैंडपंप लॻल आहे उते को RO प्लांट जो या को मोटर जो या को अहिड़ो को सिस्टम या पाइप लाइन जो नथो थी सघे जीअं तव्हां शहरी जेका वधीक मस्तफ़ी थी सघे पाइप लाइन जो हाणे उहा वाटर सप्लाई स्कीम आहे उन में ख़र्चु एतिरो आहे जो असांजी टाउन जी जेका बजट आहे असां उन खे कीअं उन मां बचाए करे कीअं हर साल हिकिड़ो पंहिंजो हणूं था पिया उहा असांखे मां वटि स्टाफ एतिरो वाधारो वेठो आहे जेकॾहिं गवर्नमेंट खे अपील करे करे थका आहियूं त असांखे कुझु स्टाफ शार्ट कयो त जीअं असां शहर जो कमु कराए सघूं। सवाल त इहो बि पैदा थिए थो जेके शहरी कनि था त RO प्लांट ते लखे रुपया ख़र्चु अचे थो ऐं माण्हू जेको आहे उन मां ओतिरो मुस्तफ़ीद नथा थियनि जॾहिं त हुते तक़रीबन लख ॾेढ जो बि कमु जेकॾहिं थिए त लखे मां न बल्कि हज़ारे मां जेके शहरी उतां मुस्तफ़ीद थियनि था त उते छो नथो को एफर्ट असां वटि हिते ॾिसो न असां जेका टाउन जे एरिया में कंस्ट्रक्शन करायूं था उहा टाउन जी एरिया आहे। हाणे हीअ जेकॾहिं असांखे कोई बि वॉलंटियर कोई बि मुंहिंजो हीअ सरकारी जॻह हाणे हीअ हिकिड़े पंहिंजो सम्झो इमाम बारगाह जी जॻह आहे हिननि खे असां चयोसीं असांखे ॾियो हीअ असांखे हिन प्लाट मुफ़्त में ॾिनो हीअ कंस्ट्रक्शन असां कईसीं। हाणे तव्हां हुन असांजे RO प्लांट ते वेही वञी ॾिसो त सॼो ॾींहुं केतिरो पाणी हले थो उहो बि त माण्हू ई था खणनि न टोटल माण्हू पाणी ओॾो नथा खणणु वञनि उन मोहल्ले जा माण्हू उतां ई पाणी था हिन मोहल्ले जा माण्हू वाराए वेंदा हुआ या जेके ॿियनि मोहलनि जा माण्हू हाणे हिन मोहल्ले खे हिते मिलंदो वरी अॻु में जेको आहे अधु मकानी वारो वरी उन माण्हू खे जॾहिं दर ते पाणी मिलंदो त उहो उतां ई खणंदो। RO प्लांट खां वधि में वधि मुस्तफ़ीद थियण जे लाइ शहरनि खे अवां कहिड़ी एडवाइस ॾींदो? शहरनि खे त इहा ई एडवाइस आहे त हे पाणी टेक्निकल फॉल्ट थी सघनि था को शहरी मतिलबु हिन में फॉल्ट करण जी कोशिशि कंदा अहिड़े क़िस्म जी कंप्लेंट्स आहिनि को टूटियूं पटण जी या को आहे उहे जेके ॿाहिरि आहे त कुझु हीरोइनी ॾिसो पाण था मस्जिदनि मां पखा लाहे था वञनि बैटरियूं खणी था वञनि हर शइ करे था वञनि हाणे उहो असां माण्हू त आहे असांजा टाउन जो स्टाफ आहे उहो कनि था पिया उहा उन्हनि जी ज़िमेवारी आहे उहो ई पंहिंजो कमु कंदा।